दोस्तों जो केन शाह मेड़ जो रस्तो आहे वो मुकम्मल तौर ते जो पानी जे हेठि अची चुको आहे। जेके भी मुसाफ़िरीन इन दग से अगर सफ़र करणु चाहींदा त उहे हिनमहिल मोहतात रहनि। हीउ रस्तो हिनमहिल सफ़र जे क़ाबिल न रहियो आहे। हाणे हिते ॿ कोचूं कल्टी थी पियूं आहिनि। हीअ सिचुएशन आहे जेके हिननि खे बि असीं समूरे दोस्तनि सां गॾिजी तौर हिन खे परियां ओरियां बि विच रस्तो ॾसे रहिया आहियूं। हिन रस्ते सां तव्हां गाॾियूं सोरींदा हलो अॻिते। दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे त हिन दग ते वरी सफ़र न कनि। हाणे हीउ रस्तो जेको आहे मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे। हीउ रस्तो मेड़ ऐं खेरपुरनाथ छा आहे विचार रस्तो मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे। हीउ मुख़्तलिफ़ दोस्तनि सां गॾिजी परियां जान मोहम्मद बीठा ओरियां मां बीठो आहियां। हीउ रस्तो ॾियारे रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ दोस्त जेके अहिड़े तरीक़े सां रस्ते सां बीठा आहिनि जेके ड्राइवरनि खे असीं दग ॾसे रहिया आहियूं त हिन दग जी हिन पोज़ीशन ते तव्हांखे हलणो आहे।